अचो हाणे वरी ध्यान से प्रेम से भाव से श्रद्धा से प्रभु जी कथा में खोइजी वञूं। असां भगवान जी कथा कॾहिं कजे, चओ था कॾहिं न कजे। भगवत कथा सदा सदा हुजण खपे। भगवान जी कथा जो सेवन यदा कदा न, सदा सदा। सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा, यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत। ध्यान ॾिजो, अद्भुत वचन चवनि था भागवत कथा जो सदा सेवन कयो। सदा सेव्या, सदा सेवन कयो। कहिड़ो मुहूर्त आहे जेॾी महिल तव्हां कथा ॿुधो था, उहो ई शुभ मुहूर्त आहे। कोई समय खाली छो वञे। हाणे त केॾो असांखे विज्ञान जो लाभ मिलियल आहे। घर वेठे तव्हां मोबाइल ते बि कथा ॿुधी था सघो पिया, हा न, पढ़ी बि सघो था, सुलभ आहे। पहिरियों इहा सुविधा न हूंदी जेकी हाणे आहे। चवनि था अच्छा हलो कथा ॿुधूं, ॿुधण सां छा थींदो? चवनि था श्रवण करण सां। श्रीमद भागवती कथा अगर तव्हां कननि में हिन जा शब्द वया, यस्याह श्रवण मात्रेण, ॾिसो सरल शब्द आहिनि, हा न। श्रवण यानी ॿुधण, मात्रेण यानी केवल, केवल कथा जे ॿुधण सां हरिश्चित्तम समाश्रयेत, असांजो चित्त भगवान हरिय में समाश्रयेत, समाहित थी वेंदो, लीन थी वेंदो। अजेसि ताईं भगवान जो पतो ई न पवंदो भगवान जो स्वभाव कीअं आहे, भगवान कीअं आहिनि, भगवान कीअं लॻंदा आहिनि, उनजो रूप कीअं आहे, माधुर्य कीअं आहे, उदारता कीअं आहे, करुणा कीअं आहे, अपनापन कीअं आहे, त काॾो प्रेम जागंदो। चओ हरे कृष्ण। जे कभी कभार ॿुधंदा आहिनि त वीचारा पोइ वरी भुलिजी वेंदा आहिनि, वरी वेहंदा आहिनि त आनंद ईंदो आहे, वरी छॾे छॾींदा आहिनि, वरी भुलिजी वेंदा आहिनि। इन करे सदा सेव्य, यदा कदा न, सदा सदा। और जेॾीमहिल इहा कथा जो अमृत हलियो त भक्ति माता प्रकट थी वई, ज्ञान वैराग्य उते अची विया, युवा थी विया। संगत जेकी वेठी संत महात्मा उहे हैरान थिया त इहा माता काॾों विच में प्रकट थी। कथा जे विच में कोई ईंदो आहे त सम्झ में ईंदो आहे, हे त कथा जे विच में प्रकट थी आहे। हे ॿ सुंदर नौजवान त चयूं इहा भक्ति महारानी आहे, हे ज्ञान वैराग्य आहिनि। सभिनी जय जयकार कई। तॾहिं भक्तीअ पुछो कि मां काथे रहां। हाणे त मुंहिंजा बालक बि स्वस्थ युवा थी विया आहिनि, मूंखे रहण जी जॻह जो महाराज। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ॾाढो सुंदर स्थान उन्हनि खे संतनि ॾिनो। नारद महाराज सनकादि ऋषि कथा जो जिन आयोजन कयो, चवनि था तव्हां भगवान जे प्यारे प्यारे भक्तनि जे हृदय में सदा सदा रहो। उते परमानेंट पंहिंजो मकान ठाराए करे रहो। काथे? भक्तनि जे हृदय में। जेके प्रभु जी कथा था ॿुधनि, कीर्तन था कनि, प्रभुअ खे यादि था कनि, उन्हनि जे दिलि में हे भक्ति महारानी तव्हां सदा सदा निवास कयो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। नारद महाराज गदगद थिया, जो महाराज अद्भुत कथा है। आहा, कथा जी अपार महिमा है, ये तो अखियुनि सां ॾिसी वरितीसीं। लेकिन श्रोता सवाल कयो कहिड़ो कि चलो ही तो भक्ति माता जी कथा हुई। भक्ति तो भगवान जो ही रूप आहे, ज्ञान वैराग्य तो परम देव परम तत्व है। लेकिन मूंखे इहो ॿुधायो, छा इहा ई श्रीमद भागवत कथा इंसाननि में, माण्हुनि में अगर कोई पापी माण्हू हुजे, गुनहगार हुजे, जंहिंजा कर्म खोटा हुजनि, छा उनजो भी उद्धार थी तो सके? चो जय श्री कृष्ण। त चऊं ठीकु, हाणे असां तव्हांखे उहा ई घटना था ॿुधायूं, सची घटना, जैसा महान पापीअ जो साक्षात मोक्ष थियो श्रीमद भागवत कथा सां। बोलो वृंदावन बिहारी लाल की। तॾहिं उन्हनि कथा ॿुधाई, ॾाढी सुंदर कथा। भगवान जा भक्त ब्राह्मण आत्मदेव महाराज। श्री कृष्ण गोविंद। हरे
मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾेई श्रवण कजो। हिन कथा जे द्वारा असांखे पतो पवंदो भागवत जी महिमा कि कहिड़ो चमत्कार तो थिए पियो। जेको कठिन तपस्या सां चारों तरफ़ आग जलाए करे विच में बीहे माण्हू, पहाड़नि ते हिक पेर ते बीह करे तपस्या करे, अन्न जल त्यागे छॾे, उन सां बि जेको लाभ न मिले, उहो आराम सां हलंदे फिरंदे भोजन कंदे सरल जीवन में प्रेम सां केवल कथा जे श्रवण करण सां लाभ मिली वञे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ा महात्मा जिनजो नालो हो आत्मदेव, ब्राह्मण देवता, ॾाढा धर्मात्मा, सुशील सदाचारी, भगवान जी भक्ति करण वारा, सब कुछ ठीक ठाक हो, बढ़िया। विवाह करे काफ़ी ॾींहं थी विया, कमी हिकिड़ी, घर में उन्हनि खे संतान न हुई। और अहिड़ो दुर्भाग्य कि संतान न हुई, गौ माता हुई, उनखे भी संतान न हुई। घर में वृक्ष हा, उन में फल न हा। ॾाढो दुखी थिया। हिकु ॾींहुं लंबी लंबी गरम सांस खणी करे चवनि था, संतान जे बिना कहिड़ो सुख आहे, हे कहिड़ो जीवन आहे। दुखी थी करे जंगल में हली विया। ईअं तो लॻे मां प्राणनि जो ई त्याग करे छॾियां। रोअण लॻा, आंसू झरझर करे वहण लॻा। अचानक साम्हूं हिकिड़ा महात्मा अचण लॻा, सन्यासी। सन्यासीअ खे ॾिठऊं त जान में जान आई। चओ जय श्री कृष्ण। छो जो जेको दुख संसार जे माण्हुनि मां दूर न थिए, उहो संतनि मां दूर थी वेंदो आहे, हा न। संतनि मां असां डॉक्टर जो बि कमु वठंदा आहियूं। बाबा गोॾनि में ॾाढो सूरु आहे, अरे त भाई डॉक्टर ॾे वञ, हा न दवा तव्हां कुझु ॿुधायो। चओ हरे राम। हिकिड़ी माता त चए पई, भैया सपना था अचनि। सपननि खे मां ईअं लगाम पकड़े खींचां, सपना तोखे अचनि रोकियां मां? अंधेरा, हाणे सपननि खे बि असां कंट्रोल कयो। अरे सपना छाजा था अचनि? केॾी महिल नांग था अचनि, केॾी महिल डाकू था अचनि, केॾी महिल कोई चाकू खणी था अचनि। मां अम्मा सच ॿुधाए, राति जो सुम्हण खां पहिरियों छा कंदी आहियां, टीवी ॾिसंदा आहियूं, सलीमा हलाईंदा आहिनि। मां त पोइ वरी आतंकवादी न ईंदे त कृष्ण भॻवानु ईंदे। हा, राति जो भागवत कथा पढ़ी सुम्ह, हाँ, ॿुधी करे सुम्ह, भॻवान जी कथा ॿुध, सुमरन कर, प्रभुअ जो ध्यानु कर, त श्री कृष्ण मुरारी राधा रानी ईंदे। हाँ, ऐं ॾिसंदी आतंकवादी त पोइ वरी ब्रह्मवादी संत महात्मा त ईंदे कोन। जेको असां ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं, उहे त अम्मा सपना ठहंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। पोइ उन माता ईअं कयो त वाक़ई उन जा सपना बदिलजी विया। सिधी सही ॻाल्हि आहे, जेको तव्हां 24 घंटा ॾिसंदव, ॿुधंदव, सोचींदव, चवंदव, उहो ई त सपननि में ईंदो आहे कि न? सपना वीचारनि जा ख़्याल ई त आहिनि, विज्ञान आहे। चओ हरे कृष्ण। कुछ सपना ईंदा आहिनि संत महात्माउनि जा, विरला कोई प्रारब्धवश कोई अहिड़ा हूंदा आहिनि, अलॻि ॻाल्हि आहे। कोई वरी चवंदो आहे त भई हाणे कोर्ट कचहरीअ में केस थो हले, तव्हां अरदास कयो फतह थिए, यानी वकीलनि जो कमु बि संतनि में। चओ हरे राम। बाबा मकान था ठारायूं, चङी तरह ठही वञे, इंजीनियर जो कमु बि संतनि में। चओ जय श्री कृष्ण। बाबा वञूं था ॿाहिरि, सुख सां वापसि अचूं, यात्रा जो कमु बि संतनि में। चओ हरे राम। हाणे तव्हां ठीकु आहे, यात्रा थी वई, बढ़िया सुख सां थी वई, सुभाणे खां भागवत कथा आहे, अचिजो। चई बाबा सुभाणे त घुमण जे लाइ छोरनि टिकट ठाराई आहे, 7 ॾींहं ॿाहिरि था वञूं। असांजो कमु अचे त तव्हां ॿाहिरि थी वञो, बाक़ी दुनिया भर जा कम हितों पूरा कयो। चओ हरे राम। जेको ठाकुर कृपा तो करे, राधा रानी जेकी कृपा थी कनि, उन सां बि त प्रेम करणु खपे, उन जी भक्ति करणु खपे। सॼो जीवन पैसनि खे, सॼो जीवन दुकान खे, सॼो जीवन घर खे। माताउनि खे घर जी केॾी चिंता हूंदी आहे, थोरी थोरी ॻाल्हि जी। भाउरनि खे दुकान जी केॾी चिंता हूंदी आहे। न मकान हलंदो मथे, न दुकान हलंदो, ऐं जेकी भक्ति गॾु हलंदी, उनजी कंहिंखे चिंता कोन्हे। हरे राम। आत्मदेव महाराज भी फांसी पिया कामना में। या कामना दुख ॾींदी आहे, यादि रखिजो। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, कामना जे अलावा केरु आहे जेको तव्हांखे दुख ॾे? कोई हिकिड़ो कारण ॿुधायो। इच्छा ई दुख ॾींदी आहे। चई कीअं था चओ पिया तव्हां, हुन मूंखे बरी सभा में तिरस्कार करे छॾियो, घटि वधि ॻाल्हाए छॾियो, मां कहिड़ो दुखी थी वियुमि। हुन तोखे दुख न ॾिनो, तोखे मान जी इच्छा हुई त अपमान थियो त दुख थियो। हाँ, मन में तोखे मान जी इच्छा हुई न, मूंखे सुठो चवनि, हुन ख़राबु थी छॾियो, न त दुख छो थिए।
अड़े अपमान तिरस्कार जा जहर जा घूंट तो संतन कई बार पीता है, उन्होंने तो दुख न थियो। चई महाराज मूंखे संतान ना है, यो दुख आ। संतान न थियण जो दुख ना है, तो के संतान जी कामना है तरी तू दुखी आ। कई माण्हुनि जिनखे संतान कोने, इच्छा भी कोने, तो वे सुखी। चओ हरे कृष्ण। चई महाराज तव्हां छा था चओ, मूं वटि पैसा पाई घटि आहिनि, धन कोन्हे, इन करे मां दुखी आहियां। त चई कई माण्हू अहिड़ा आहिनि जिन धन जो त्याग करे भक्ति कई आहे, करोड़े रुपया छॾे छॾियऊं, फ़क़ीर बणिजी विया, उहे त सुखी। धन में सुख हुजे त अरबपति करोड़पति सभु सुखी थी वञनि, उहे छो था रोअनि? मतिलबु तूं धन जे न हुजण जे करे दुखी न आहे, धन जे इच्छा जे करे दुखी आहे। मां नथो चवां तव्हां संतनि जे वचन खे तव्हां ईअं मञो, तव्हां ख़ुदि पंहिंजो पाण सां सवाल कयो। दुनिया जो हिकु दुख ॿुधायो जंहिंजे पोयों कारण कामना न हुजे, इच्छा न हुजे। इच्छा ई त दुख ॾींदी आहे, इहा तृष्णा आहे। ऐं हिकु इच्छा पूरी थी त 1000 वरी पैदा थी वेंदियूं। माया मरी न मन मरा, पच पच मरा शरीर, आशा तृष्णा ना मरी, कहते दास कबीर। या डायण आशा तृष्णा नथी मरे। चओ हरे राम। अज ने तृष्णा में आत्मदेव ब्राह्मण रोन लगा, जार जार रोन लगा। सामू साधु ॾिठूं गदगद थिया। संत महात्मा ॾिठो तो जंगल में ब्राह्मण तो रोए, सामू अची बीठा। ओहो विप्रदेव, छाजे करे था रो तव्हां? पक तव्हांखे श्री कृष्ण जे विरह सतायो हूंदो, उन जे प्रेम जे लाइ, भगवान खे पाइण जे लाइ रो था। घबरायो न, मां तव्हांखे रस्तो ॿुधायां थो। चई महाराज बीहो बीहो, मुंहिंजे घर में संतान कोन्हे, मां इन करे थो रोआं। ओहो, महात्मा हथ पकड़ियो। चई मां ब्राह्मण देवता रोए थो त इन करे रोअंदो हूंदो भगवान जे लाइ? चई न न, मूंखे संतान खपे। ब्राह्मण देवता खे सन्यासी महाराज सम्झायो, बाबा सुख संतान में ना आहे, सुख तो सांवरे सरकार में आ। प्रभु जी भक्ति कर, बंदगी कर, जीअं भगवान रखे तीअं राजी रहो। चई महाराज तव्हांजा उपदेश मथों ईअं फुर करे उॾामी था वञनि। तव्हां केरु आहियो? सन्यासी आहियो। तव्हांखे घर गृहस्थीअ जो पतो आहे? शादी कई अथव? न भाई असां त जती आहियूं, शादी न कई आहे, बाल ब्रह्मचारी। तव्हांखे कहिड़ी ख़बर? विवाह थींदो आहे, नंढा नंढा ॿार जेॾीमहिल अची करे घोड़ो ठाहे पीउ जे मथां वेहंदा आहिनि, माउ जे मथां घुमंदा आहिनि, हा फुर फुर कंदा रहंदा आहिनि, कबड्डी खेॾंदा रहंदा आहिनि। उन्हनि जी चिल पौ में कहिड़ो आनंद ईंदो आहे, उनजी मिठी मिठी वाणी ॿुधी करे कहिड़ो रस ईंदो आहे, उनजी तोतली बाणीअ में कहिड़ो आनंद आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर? तव्हां सन्यासी माण्हू। चई कमाल आहे, असां हिनखे भक्तीअ जो राज था ॿुधायूं, हे वरी मोह जी महिमा थो ॿुधाए दलदल में। चओ जय श्री कृष्ण। ऐं उहे पुट वॾा थी करे जेॾीमहिल इनकार कंदा आहिनि, माता पिता जो अपमान कंदा आहिनि, ओॾीमहिल चई महाराज ये ज्ञान जी ॻाल्हियूं न ॿुधायो मूंखे पुट जो। अच्छा भी मस्तक जी रेखाऊं पढ़ियूं। अरे पुत्र संतान तोखे? हा। चई सप्तम जन्मन सप्तम जन्मम नैव च। अरे महाराज हिकु जन्म जी केरु चए? तव्हांखे त 7 जन्मनि में संतान ई लिखियलु कोन्हे। चओ हरे राम। हाणे त ब्राह्मण देवता ईअं सर बिल्कुलु ईअं पकड़े करे ऐं सन्यासी जे चरणनि में पटकण लॻा। चई भैया इहो छा थो करे? चई बसि हाणे मां तव्हांजे चरणनि में ई प्राण त्याग कंदुमि। चई छो भाई इहो छा आहे? चई पहिरियों त मां 1 गुना दुखी हुउमि, तव्हांजो 7 गुना दुख वधाए छॾियो। 7 जन्मनि में संतान कोन्हे, न जीअंदुमि, मूंखे ज़िंदगी न खपे, हाणे ई सर पटके पटके करे मरंदुमि। सन्यासी चयईं वॾो असां फासी पियासीं बुरी तरह, चङी राम रमाई थी वई हिन सां गॾु, पंहिंजे रस्ते असां वञूं पिया पंहिंजे रस्ते। मां हिनखे रोअंदो ॾिठुमि त हली आयुमि। चई भैया मुंहिंजी कहिड़ी ग़लती? मूंखे वञणु ॾे, पोइ तूं जेको करिणो। चई न न, तव्हांजे साम्हूं ई मरंदुमि। ब्राह्मण देवता हिते ई प्राण ॾींदुमि। वीचारा महात्मा घबराइजी विया। चई ठाकुर जी हाणे मूंखे क्षमा कजां, असां त सचो रस्तो ॾेखारियोसीं। अरे ब्राह्मण देवता, हे कामना दुख ॾींदी आहे, संतान में सुख न आहे। तू श्री कृष्ण सां प्रेम कर, ये सब माया है, तू फांसी पे माया में जगत में, उन सां प्रेम कर, उन में परम आनंद अथई। चई बस मां प्राणन जो त्याग कंदुमि, उपदेश न जो मूंखे। चई ठीक है भाई,
ब्रह्मत्या जो पाप केरु खणे, सिधो सिधो वञूं पिया, थैले में हथु विधऊं, हिकिड़ो फल कढियऊं ऐं उनखे चऊं ब्राह्मण देवता खे पकड़। उन्हनि वरितो, चई पंहिंजे धर्म पत्नीअ खे ॿुधाइजां, हे फल खाए, रोज़ पवित्र रहे, स्नान करे, कूड़ न ॻाल्हाए, हिंसा न करे, भगवान जो सिमरन करे, भगवान जी भक्ति करे, उनखे धर्मात्मा भक्तिवान संतान जी पुट जी प्राप्ति थींदी। नियम संयम ॿुधाए छॾियो। अरे पोइ त गदगद थी वियो, चरणनि ते लोटपोट थी वियो, महाराज मूंखे त पतो हो, आज मोरे भाग जागे, संत आया साम्हूं, मूंखे ख़बर हुई मुंहिंजो दुख दूर थींदो। अच्छा भैया जयराम जी की तोखे फल मिलियो, असां ब्रह्म हत्या खां बचियासीं। सन्यासी पंहिंजे रस्ते, आतमदेव महाराज घर आया। आतमदेव महाराज जे धर्म पत्नीअ जो नालो हुयो धुंधली। जहिड़ो नालो तेड़ा गुण, धुंध छायल अज्ञान जी। अची करे धुंधली खे चई, ओ प्राण प्यारी, हेरे साम्हूं ॾिस मां छा वठी आयो आहियां। धुंधली आई, परियों खां था चिलाईंदा अचो, छा इहो, छा करे आया हो, सुर्ग जा कोई छा फल खणी आया हो, आसमान में तारो लाया। अरे सब्र त कर, हे ॾिस फल खणी आवा तुंहिंजे लाइ, अहिड़ा 15 किलो मां वठी अचां फल। अरे चरी उहो फल न आहे त हे महात्मा खां वरितो आहे, सन्यासीअ ॾिनो आहे, हे चुपचाप तुरंत मुंहिंजे साम्हूं खाई छॾ सॼो फल, कटिजा न चाकू सां पूरो खाई वञ, पोइ चई तोखे पुत्र संतान थींदी। हाणे वीचार में पइजी वई, चई अच्छा खा न मुंहिंजे साम्हूं। चई ईअं खाईंदमि छा? सोचे थी पतीअ खे हाली त टरकायां मां, सोचां मां खावां कि न खावां। पंहिंजे पतीअ जे चवण सां थोरी न फल खाई छॾींदुमि। मां वीचार कंदुमि, मां खावां थी, सनानु करे ठाकुर जी खे भोग लॻाए करे खाईंदुमि। हा केॾी सुठी आहे तूं, पर खाइजां ज़रूरु। हा हा खाईंदसि, तव्हां चिंता न कयो। पति वीचारा विश्वास करे हली आहे। हाणे धुंधली सोचणु लॻी, पंहिंजी सहेलीअ खे चवणु लॻी, हे मुंहिंजो मुड़ुसु वठी आयो आहे फल, सुभाणे फल खाई छॾियां त गर्भ थींदो। चई त भागनि वारी आहे न, तोखे संतान कोन्हे, संतान थींदी न। चई पर ॿुध त मां ॿुधो आहे जीअं गर्भ थिए सुभाणे त 9 महीना ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। चई अरे थोरी तकलीफ़ थींदी त संतान बि त मिलंदी। अरे पर मां ईअं ॿुधो आहे खाइण पीअण ते परहेज लॻी वेंदी आहे, खटाई वटाई कई तरह जा मिर्च मसाला न खाई सघंदासीं। तूं कहिड़ी चरी आहे तूं? चई मां ॿी बि ॻाल्हियूं ॿुधियूं ॾाढियूं। कहिड़ियूं? चई हिकु बार शुकदेव महाराज पंहिंजे माता जे गर्भ में आया त 12 साल ॿाहिरि ई न निकिता। सुभाणे मुंहिंजो पुटु वेही रहे। जयराम जी की मां वञाए थी पई, चंड्री आई आहे, पाण खे सत्यवती माता थी सम्झे, हिन जे पेट में 12 साल अची शुकदेव महाराज वांगुरु वेही रहंदुसि पुटु। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। तरह तरह जा पोह पचाइण लॻी, सिंधीअ में चवंदा अथव, हा न। सोचे थी सुभाणे कोई अची वञनि, डाकू अची वञनि ऐं मां गर्भ सां हुजां त डुक कीअं पाईंदमि। अरे मां अगरि गर्भ सां थी वञा त घर जो कमकार कीअं हलंदो। हा पोइ त निराण खे बि सॾु करे थी सघां। वरी चए थी हुते चोटी आहे 1 नंबर जी, अचे माल मतो सभु चट खाई पी हली वेंदी, हिते ठन ठन पाल करे वेंदी। चओ हरे राम, न बाबा मूंखे सुठो नथो लॻे। एतिरे में हुनजी नंढी भेण आई, दीदी मां अची हुयमि। अच अच भेण अच, सुठो आई आहियां, मां ॾाढी टेंशन में हुयमि। कहिड़ी टेंशन अथव? हीअ टेंशन आहे, हे फल ॾेई वियो आहे तुंहिंजो जीजाजी, खावां कि न खावां। हाणे जहिड़ी धुंधली, उनजी नंढी भेण अञा वॾी धुंधली, चंड्री 1 नंबर जी, उहा चएसि थी फल खाइण सां पुटु थींदो। ॾिठा आहे न संत महात्मा, तूं बि कहिड़े चकर में अची वई आहे। भाई मां संतान नथी पैदा करणु चाहियां, मूंखे तकलीफ़ थींदी। ॿुध, तोड़ खाइण लाइ ॾाढो आहे, संतान कोन्हे। असां वटि संतान ॾाढी आहे, खाइण लाइ कुझु कोन्हे। ऐं हिन महिल मां गर्भ सां आहियां। चओ हरे राम, कुझु ई समय थियो आहे। हिकु कमु था कयूं, मूंखे जेकी संतान थींदी मां तोखे ॾेई छॾींदीमांइ। चओ हरे राम। पोइ चई मूंखे तूं माल मतो ॾिजां, पैसा ॾिजां। हा तुंहिंजो मुड़ुसु चई उहो बि मूं वांगुरु आहे, चिंता न कर। चओ जय श्री कृष्ण। चई हा तूं त मुंहिंजी भेण, ठारे छॾिया मुंहिंजा नेण, पर हिन जो छा कयूं? फल चई हिन जी बि परीक्षा थी वेंदी आहे। गऊ माता बदिले गांइ खे खाराए, गांइ खे फल खाराए छॾ, फल जी बि परीक्षा थी वेंदी। अरे छा त तो वटि आइडिया आहिनि।
बलहार वञा भाकुर पातई भेण सां फल खी गऊ माता के खाराई और गऊ माता वो फल खातो। बोलो गऊ माता की। हाँ षड्यंत्र करे छॾियईं पतीअ सां विश्वासघात कई। कुछ समय गुजरो उन्हनि पहिरीं ही सोचे छॾियो त घर में तूं एक्टिंग कजां पट्टीअ ते ॿधजां पट्टी। हाँ मुड़ुस जी नज़र थी वेंदी खट्टी संतान मां खणी ईंदमि ऐं तूं पंहिंजे मुड़ुस खे चइजां हीअ मुंहिंजी भेण आहे सेवा कंदी। हा हा चिंता न कर। उन उअं ई कयो षड्यंत्र जे मुताबिक़। कुछ समय गुजरियो उनजे भेण खे ॿारु थियो रातो रात ऐं चिल्लायो उन धुंधलीअ अरे ॿुधो था ॾिसो केॾो न सुहिणो बढ़िया भॻवान पुटु ॾिनो आहे ॾिसो संतान थी आहे। आतमदेव महाराज ॿुधो त नचण लॻा सॼे शहर में मिठाई बाटियऊं ऐं माण्हू बि ख़ुशि थी विया आत्मदेव सां प्रेम कंदा। अरे भैया ब्राह्मण देवता खे संतान थी आहे। ठीकु आत्मदेव महाराज खे पुटु थियण खां पोइ 3 महीननि खां पोइ गऊ माता खे बि संतान थी। 3 महीना पोइ गऊ माता खे संतान पुत्र संतान उनखे बि पुटु ॼायो। हाणे त माण्हू हैरान थी विया या ते वीचारो ब्राह्मण देवता ईअं ख़ाली ख़ाली वेठो हाणे भॻवान इनखे त पुटु ॾिनो इनजे गऊ माता खे बि पुटु चई पुटु कीअं बछड़ो ॼायो हूंदो चई अरे उनखे मनुष्य संतान पैदा थी आहे। हलो हलो सॼो नगर दर्शन करणु आयो। एॾो सुंदर बालक मनुष्य देवताउनि वांगुरु पियो लॻे ॾाढो सुंदर प्रकाशमान ॾाढा सुंदर नैन नक्श। केवल उन जा जेके कन हुया उहे गऊ माता वांगुरु आहे बाक़ी पूरो मनुष्य। दुनिया ॾिसी हैरान थी वई महाराज ये तो अद्भुत आहे ये तो चमत्कार करिश्मो पहिरियों बार ॾिठो आहे। हिन जो हाणे नामकरण कयो आत्मदेव महाराज बालक खे गोद में खयो गऊ माता सां प्रेम कयो। गऊ माता भी ॾाढो प्रसन्न थी चवण लॻो हिन जा कन केवल गांइ ते विया आहिनि इन करे मां हिन जो नालो थो रखां गौकर्ण। बोलो श्री गौकर्ण महाराज की जय। महान भागवत विख्यात महान संत आहा निरंतर भक्ति में प्रेम में लीन रहने वाला वैरागी जोगी महात्मा गौकर्ण जी महाराज। एतिरे में चई भाई धुंधलीअ हिन जो नालो गौकर्ण। हाणे हिन जो नालो पुट जो नालो चई हिन जो नालो त एतिरे में धुंधली अची वई खबरदार 9 महीना गर्भ में मां रखियो पीड़ा मां सही चंडीअ वठी आई आहे भेण खां। हिन जो नालो तव्हां कीअं रखंदव हिन जो नालो मां रखंदुमि। अरे त चिल्लाए छो थी तूं हिन जो नालो रख भाई कहिड़ो नालो रखंदीअसि। सोचूं राम कृष्ण गोविंद हरि विठल रखंदी। चई धुंधकारीअ जी औलाद आहे मां जो नालो धुंधकारी ओ माफ़ कयो मुंहिंजो नालो धुंधली धुंधलीअ जो हे पुटु आहे त हिन जो नालो थींदो धुंधकारी। चओ हरे राम। हिकिड़ो थियो विख्यात ॿियो थियो कुख्यात। चो जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। थोड़ो सो जीअं समय गुजरियो ॿई वॾा थिया त गौकर्ण महाराज महाज्ञानी आ धुंधकारी महादुष्ट महाखल। गौकर्णो महाज्ञानी धुंधकारी महाखल। जुआ खेलण लॻो शराब पीअण लॻो कोई पाप चएसि तुरंत हली वञे करण लाइ पुण्य चएसि त हटे थो मुंहिंजे साम्हूं न अच। ॿारनि खे पकड़े वञे खूह में ठका करे छॾे ऐं ताड़ियूं वॼाए नचण लॻे। चओ जय श्री कृष्ण। धीरे धीरे पैसा ख़तमु थिया त पकड़े करे कंहिंजा फुरे बि वठे। धीरे धीरे घर जा सभु पैसा उॾाए छॾी बर्तन भांडा उॾाए छॾी। हिकु ॾींहुं पीउ खे चई पैसा कढो जल्दी फटाफट। पिता वीचारो रोअण लॻो त पुटु सभु पैसा त तोखे ॾिना आहिनि मूं वटि बचियो छा आहे। ये हरि नाम माला आहे चई वधीक मूंसां न ॻाल्हायो सामान खणी अचो जेके बचियल सामान आहे उहे बि विकिणे करे खाइयो। हाणे ॾिठईं पैसा घटि आहिनि त चोरी करणु लॻो डकैती बि शुरू करे छॾी सभु तरह जा पाप करणु लॻो। चओ हरे राम। 5 गणिकाउनि सां उन दोस्ती करे रखी 5 गणिकाऊं पैसा वञी लुटाए उते उन्हनि वटि वेठो हुजे जुआ खेॾे शराब पीए उनखे ॾिसी करे माण्हू किनारो करे वठनि साम्हूं ई न अचनि। हाणे जो वीचारा रोवन आत्मदेव ब्राह्मण महाराज ओहो ॾाढो दुखी थिया।
पैसा सब ख़त्म थिया कॾहिं मां वटि आयो धुंधलीअ खे चवणु लॻो सो जेके पैसा आहिनि कढी ॾे फटाफट पुट मूं वटि छा बचियो आहे। उहा बि रोअणु लॻी कि मां पतीअ सां षड्यंत्र कयो अहिड़ा कम कया और संतान कहिड़ी मिली। अरे मूं वटि कुझु कोन्हे चई खणी थी अचे पैसा की न ॿुधाए न त हिते ई तलवार खणी थो अचां मां। धुंधली दुखी थी वई ऐं खूह में टपो ॾेई छॾी आत्महत्या करे छॾी। चओ हरे राम हरे कृष्ण। हेॾो आत्मदेव ब्राह्मण पुट मां दुखी थी करे अॼु वरी वन में हली आहे, वरी जंगल हली आहे, वरी अॼु जंगल में वञी करे रोअनि था जीअं कुझु साल पहिरियों पिया रोअनि, जार जार था रोअनि। पहिरियों इन करे पिया रोअनि कि पुटु कोन्हे, पुटु कोन्हे, भॻवान मूंखे पुटु न ॾिनो अथई। अॼु वरी था रोअनि, लेकिन अॼु इन करे कि मूंखे पुटु छो आहे, भॻवान पुटु छो ॾिनो अथई, अहिड़ी संतान छो ॾिनई मूंखे। चओ हरे कृष्ण। पिछली बार आया तो सन्यासी मिलिया, अॼु रोअनि था त अचानक घुमंदे घुमंदे कीर्तन कंदे कंदे गौकर्ण महाराज उन वन मां निकिता। गौकर्ण महाराज आया, ॾिठो अरे हे त पिताजी, हे बाबा मुंहिंजा पिता रोअनि छो था, छो जो उनखे पिताजी चवंदा ऐं हुननि बि पंहिंजो पुटु ई मञो उनखे। साम्हूं जेॾीमहिल अची करे प्रणाम कयूं, आहा गौकर्ण खे ॾिसी करे ई आनंद आयो, गले लॻाए छॾियऊं, जोर जोर सां रोअणु लॻो। बाबा थियो छा, छाजे करे था रो, कहिड़ो कारण आहे? पुटु तोखे पतो न आहे, तुंहिंजो भाउ धंधकारी। असां ॿुधंदा हुआसीं कि मरण खां पोइ नरक मिलंदो आहे, न त जीते जी नरक ॾेखारे छॾियो। अहिड़ी संतान छो थी? अॼु मां रोआं तो अहिड़ी संतान न हुजे। पहिरियों रोअंदो हुअमि त पुटु कोन्हे, अॼु तो रोआं त पुटु छो आहे। गौकर्ण महाराज पिता जा आंसू पोछे करे चरणनि ते हथ रखी करे चवनि था, बाबा तव्हां पहिरियों इन करे दुखी हो कि संतान जी कामना हुई, अॼु तव्हां इन करे दुखी आहियो कि इन संतान दुख ॾिनो आहे। पर तव्हां ग़लति जॻह ते सुख दुख छो था ॾिसो? सदा जे लाइ दुखनि खां पार थियणो अथव, सदा जे लाइ आनंद खपे, मौज खपे, तो उन बंसी वाले सां प्रेम कयो, उन जनार्दन सचदानंद श्री कृष्ण जी भक्ति कयो, जाते कोई दुख न हूंदो आहे। ताप त्रय विनाशाय, जाते दुख साम्हूं अचण में भयभीत थींदा आहिनि, अची नथा सघनि, संभव न आहिनि, जाते केवल आनंद ई आनंद आहे, प्रेम ई प्रेम आहे। उहो बांके बिहारी पिताजी हिकु बार कंहिंजी बांह पकड़े त छॾींदो न आहे, उनखे ई पुटु मञी वठो। रोअणु लॻो। गौकर्ण महाराज ॿिनि श्लोकनि में जेको ज्ञान ॾिनो पिता खे, वाह वाह, उनखे चवंदा आहिनि गौकर्ण गीता। चओ हरे राम। चवंदा आहिनि न लॻी वञे त भैया कण बि न त मणनि खे बि मोट, हिकु शब्द बि लॻी वञे तुलसीदास महाराज वांगुरु त माण्हू भक्त ठही वञे। अॼु 2 श्लोक लॻी विया आत्मदेव ब्राह्मण खे। गौकर्ण महाराज उन्हनि खे ज्ञान ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। चवनि था हे पिताजी, अॼु तक तव्हां जीवन पंहिंजे पुट जे लाइ कामनाउनि जे लाइ पिया जियो, अॼु खां हे जीवन भॻवान में लॻाए छॾियो। कामना ई दुख ॾींदी आहे, इच्छा दुख ॾींदी आहे। उहा इच्छा अगरि तव्हां पंहिंजे प्रीतम जी कयो त दुख काथों ईंदो, उतां केवल आनंद ईंदो आहे। अरे अरे पुट, इहो ई ज्ञान त मूंखे सन्यासीअ ॾिनो हो। हा हा, इहे अखर उन सन्यासी बि चया, मां त सम्झुमि कोन। ओहो, अॼु 2 श्लोकनि में सम्झाए छॾियो गौकर्ण महाराज। कामना दुख ॾींदी आहे ऐं भक्ति ई सुख ॾींदी आहे। कामना जो त्याग कयो, भक्ति कयो, मुंहिंजे प्रभुअ सां प्रेम कयो, तव्हांजो जीवन आनंद में परलोक बि सुधरी वेंदो। हा हा, आंसू पोछिया, गदगद थी विया, ओॾीमहिल ई सुखी थी विया। ॾिसो सच जी इहा ताक़त है कि कननि में उहो उपाय वियो, सूत्र वियो भॻवान जे भक्तीअ जो। भक्ति कई कोन अथई, सुकून पहिरियों अची वियो, आनंद पहिरियों अची वियो, तसल्ली पहिरियों अची वई, मौज अची वई। आहा, गदगद थी विया, चहिरो खिलजी वियो, मुस्कुराइण लॻा। पुट मां तोखे केतिरो धन्यवाद ॾियां। आहा, मुंहिंजा परम सौभाग्य तो जहिड़ो मूंखे गौकर्ण पुटु मिलियो। गले लॻाई। अॼु खां मां इन वन में वनमालीअ जी भक्ति कंदुमि। अॼु मुंहिंजा सभु रिश्ता उन बांके बिहारीअ सां आहिनि।
उते ही वेही करे उन आत्मदेव महाराज श्री कृष्ण जी भक्ति कई ऐं कुछ ही समय में उन साक्षात श्री कृष्ण भगवान जी प्राप्ति करे वरती। बोलो भक्तवत्सल भगवान की। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। या भक्ति जी महिमा है। गौकर्ण महाराज पंहिंजे पिता जो उद्धार करे छॾियो ऐं पाण तीर्थ करण हलिया। तो भाई धंधकारी छा कयो, ॾिठी हाणे माता मरी वई, पिता हलिया ऐं गौकर्ण तीर्थ करण हलिया त 5 गणिकाऊं पाण सां गॾु वठी आयो। 5 गणिका यानी सम्झो था न, वैश्य। व्यास गद्य ते अक्सर इहो शब्द गणिका जे रूप में ही प्रयोग कयो वेंदो आहे। त 5 गणिकाऊं घर अची रखियईं। हाणे 5 गणिकाऊं वठी आओ त हुनजे लाइ चोरी करणु लॻो। हिकु ॾींहुं वॾी डकैती करे आयो, वॾी डकैती करे आयो ऐं राति जो अची करे गणिकाउनि खे ॾिनई। गणिकाऊं ख़ुशि थी वियूं, उनखे खाराए पीआरे करे धुंधकारीअ खे नशो कराए सुम्हारे छॾियो। हाणे पाण में सलाह करणु लॻियूं त सखी हे त वॾो हथु हणी आयो आहे, लॻे थो सुभाणे पतो पइजी वेंदो, राजा खे सिपाही ईंदा ऐं पकड़िजी वियासीं त उन ज़माने में त फांसीअ ते चाढ़े छॾींदा, तुरंत सजा ॾींदा। ईअं थोरी ज़मानत थी ऐं माण्हू मरी वञे केसनि अदालत में थो हले पियो। चओ हरे कृष्ण। त पुछंदसि माल किथे आहे, माल चवंदो हेॾे आहे। पोइ त असां बि वईसीं। अरे तूं सही थी चए, ऐं हे रोज़ तो चोरी डकैती करे, हे त वञिणो ई आहे, हे त फासंदो ई, असां बि फांसी पवंदीसीं। छा कयूं? चई किसो ई ख़तमु कर। मतिलबु चई माल मतो केॾो वठी आयो आहे, असांजो जीवन गुज़री वेंदो, सभु खणी था हलूं। हे त पोयों पइजी वेंदो। चई पोयों तॾहिं पवंदो जॾहिं जीअर हूंदो, हिनखे हिते ई ख़तमु करे था हलूं। हरे राम। यादि रखिजो, हिकु बुराई ईंदी आहे न त अकेली न ईंदी आहे, 2-4 पोयों बि ईंदियूं। हिकु सुठो गुण ईंदो त ॿिया बि ईंदा। हिकु बार सत्संग में आयो त मित्र बि सत्संगी मिलंदो। हिकु बार कथा में आयो त वीचार बि शुद्ध मिलंदो। हिकु बार कथा में आयव त पोइ आनंद ई आनंद। जीअं धन धन खे वधाईंदो आहे, तीअं भक्ति भक्ति खे वधाईंदी आहे। दुर्गुण दुराचार दुर्गुणनि खे वधाईंदा आहिनि। जीअं जीअं हिकु पाप कंदो आहे माण्हू त पाप वधंदा वेंदा आहिनि। तव्हां आजमाए ॾिसो माण्हुनि में जिन जिन अपराध कया आहिनि, ग़लति रस्ते ते विया आहिनि, जेके कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि, हिकु कूड़ ॻाल्हाए करे उन कूड़ खे बचाइण जे लाइ 10 कूड़ ॿिया ॻाल्हाईंदा आहिनि। और जेको हिकु सच ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हरे राम। हे हरी। हाणे साध संगत जी गणिकाउनि जे खट ते सुम्ही पियो हो, उन सां उनखे रस्सीअ सां ॿधी छॾियऊं। उहो नशे में त हुयो ई, ऐं पोइ गले में उनखे बंधन लॻाए ऐं मारणु लॻियूं, उनखे गलो दॿाए करे। लेकिन उहो तॾहिं बि मरे नथो, प्राण नथा निकिरनि। अहिड़ा पाप कई, मारे मारे करे पोइ बि प्राण नथा निकिरनि। खूब गलो खीचऊं, फांसी लॻायूं। आख़िर उते आग पई ॿरे, ॿरंदड़ अंगर जेके हा कोयला, उहे ॿरंदड़ अंगर खणी करे उनजे मुंहं में ठूसे छॾियो। हरे राम। तड़फी तड़फी करे ॾाढे कष्ट सां धुंधकारीअ प्राणनि जो त्याग कयो। उते ई खॾ खोटे करे उनजी लाश दॿाए करे मथों लेपो पाए करे रातो राति उहे उतां 9-2-11 5 ई गणिकाऊं हली वियूं। सुबुह जो फर्श साफ़। अरे तव्हां सां गॾु तव्हांजा प्रेमी हूंदा हुआ, दूर देश विया आहिनि कुझु साल वापार करणु, हली वियूं उतां। चओ जय श्री कृष्ण। हेॾे गौकर्ण महाराज तीरथ कंदे कंदे विया त कंहिं मुसाफ़िर ॿुधायो, भैया पतो पए तुंहिंजो भाउ गुज़ारे, तुंहिंजो भाउ गुज़ारे, पतो पइजी हुते। अरे मुंहिंजो भाउ गुज़ारियो, ठीकु आहे, मां हुनजा श्राद्ध कंदो ईंदुमि। गया मूं आया त अहिड़े पापीअ भाउ जा बि उन श्राद्ध कया, पिंड अर्पण कया, पूजा विधि विधान सां करे वापसि आयो पंहिंजे गांव, पंहिंजे नगर, पंहिंजे घर में आयो त ॾिसणु लॻो, अहो भगवत लीला, भगवान जी माया केॾी प्रबल आहे। हिन घर में मुंहिंजा पिता आत्मदेव ब्राह्मण हूंदा हुआ, माता धुंधली हूंदी हुई, धुंधकारी हूंदो हो। अॼु घर केॾो सूनो थी वियो आहे, कोई घर में कोन्हे। त
तॾहिं सम्झी आ त ही त माया आहे प्रभुअ जी। हिते केरु रहंदो? अचल त प्रभुअ जो नाम आहे, प्रभुअ जी भक्ति आहे। हीउ शरीर रहण वारो न आहे, हीअ दुनिया रहण वारी न आहे। उन नाम सां ई प्रेम कजे। पंहिंजे मन ई मन में भक्ति करण लॻा ऐं पंहिंजे मकान में अची सुम्हिया त हुनजी त हत्या थी धुंधकारीअ जी, उनखे मुक्ति न थी, उहो प्रेत बणिजी वियो। चओ हरे राम। प्रेत जीवन में ॾाढा दुख आहिनि भैया। बुख प्यास लॻल हूंदी आहे, स्थिर बीह न सघंदो आहे, हवा में केॾीमहिल उॾामी वेंदो आहे माण्हू। चओ जय श्री कृष्ण। कॾहिं बि आत्महत्या जो वीचार तक न कजे। आत्महत्या करण सां सदगति न थींदी आहे, भूत प्रेतनि जी जूणी वधीक मिलंदी आहे। आत्महत्या कॾहिं न कजे, कॾहिं न कजे। वीचार करण बि पाप आहे। चओ जय श्री कृष्ण। जी रात जो उते विश्राम करण लगा, गौकर्ण महाराज अध रात जो अचानक आवाज़ थी। नेत्र खोलियूं त ॾिठूं त अरे भेड़ बीठी आहे। बजाए कढियऊंसि त बकरीअ जो रूप, बजाए कढियऊंसि त अचानक हाथी बणिजी वियो। अरे ॾिसण लॻा, वरी राजा इंद्र देवता बणिजी वियो। वरी रूप बदिले छॾियईं। सम्झी आ ओहो ये कोई प्रेत आहे। केरां भाई तूं? केरां जवाब ॾे। आवाज़ नथी निकिरे पई। वो धंधकारी हो, ॻाल्हाइणु चाहे तो, आवाज़ नथी अचे। गौकर्ण महाराज जल खणियो ऐं उन में मंत्र पढ़ियो। मंत्र पढ़ी करे जीअं जल जो छंडो हुयो उनखे, त उनखे ॻाल्हाइण जी सामर्थ अची वई। चओ जय श्री कृष्ण। तूं केरां भाई? रोअण लॻो। भाई परिचय त ॾे। चई मूंखे न सुञाते, मुंहिंजा भाउ गौकर्ण, मां तुंहिंजो भाउ धुंधकारी। अरे तुंहिंजी इहा गति कीअं थी वई? जार जार रोअण लॻो। अहिड़ा पाप कया, अहिड़ी नीचता कई, ॿियो त मुंहिंजो छा थियण वारो। लेकिन हत्या त थी वई मुंहिंजी, लेकिन हाणे मां ॾाढो प्रेत जे जीवन में दुखी आहियां। मुंहिंजा भाउ तूं मुंहिंजो मोक्ष कर, मुंहिंजे मुक्तीअ जो उपाय कर। गौकर्ण महाराज चवण लॻा मां त तुंहिंजे लाइ श्राद्ध करे आयो आहियां, पिंड अर्पण करे आयो आहियां। चई इन 100 पूजा पाठ सां बि मुंहिंजी मुक्ति थियण वारी न आहे। शतेन 100 कंदे तॾहिं बि न थींदी। छो? छो जो मां अहिड़ा पाप कया आहिनि, मुंहिंजी दुर्गति एॾी थी आहे। अंत समय नशो थियल, हत्या थी मुंहिंजी, तड़फी तड़फी करे मरियो आहियां, प्रेत बणियो आहियां। मुंहिंजे लाइ त कोई वॾो साधन करणो पवंदो। अच्छा अच्छा ठीकु आहे भाउ, तूं हिन महिल वञ, मां सुबुह जो तुंहिंजे मुक्तीअ जो उपाय कंदुमि। गौकर्ण महाराज सुबुह जो उथिया, सभिनी खे ॻाल्हि ॿुधाई त चवण लॻा हिन जे लाइ कहिड़ो उपाय आहे? अहिड़ो कोई उपाय हुजे जंहिंसां हिन जी मुक्ति थिए। सभु चवण लॻा असां त इहो ई ॿुधो आहे, गया में वञो, पिंडदान कयो, श्राद्ध कयो, विधि विधान सां कयो पूजा पाठ। चए त चए थो 100 बार कंदव तॾहिं बि न थींदी। सभु सोच में पइजी विया त उहो कहिड़ो सतकर्म आहे। तॾहिं गौकर्ण महाराज चयो त बीहो, मां सूर्य भगवान जो आवाहन थो कयां। मंत्र पढ़ी करे सूर्य भगवान खे यादि करे, ऐं जीअं सूर्य भगवान ॾे मुंहुं करे उन्हनि खां पुछो, सूर्य भगवान जी गति रुकी वई। सूर्य भगवान सम्झी विया कोई पुकारे रहियो आहे। हेठि निहारियऊं, गौकर्ण महाराज हथ जोड़े बीठा आहिनि। हा गौकर्ण जी, हे सूर्य देव, मूंखे ॿुधायो मुंहिंजो भाउ जेको प्रेत जी जूणीअ में आयो आहे उनजी मुक्ति कीअं थींदी? तॾहिं उतो सूर्य भगवान गौकर्ण महाराज खे आवाज़ ॾिनी। उहा दिव्य ध्वनि सभिनी ॿुधी त हे गौकर्ण जी, तव्हांजे भाउ जी मुक्ति केवल श्रीमद भागवत कथा सां ई संभव आहे। भागवत कथा सां हुनजी मुक्ति थींदी। आहा प्रणाम कयो। ॾिसो अहिड़ी अवगति, हाँ, जंहिंजी हत्या थी। अच्छा हत्या त थी, अब मरी करे वरी जेको प्रेत बणिजी चुको आहे उनजी मुक्ति श्रीमद भागवत कथा सां। हाणे तुरंत समय ॾिसी करे गौकर्ण महाराज वह ॾाढो सुंदर नगर में आयोजन कयो। पाण महान भक्त विद्वान ज्ञानी पंडित हा, पाण ई वक्ता ठही करे वेठा व्यास गद्दीअ ते, ऐं सॼो नगर कथा ॿुधण आयो। अॼु जी कथा आरंभ थी। पहिरें ॾींहुं हिकिड़ो बांस लॻल हो, उन में 7 गंढियूं हुयूं। धुंधकारी प्रेत सोचे तो काथे विया, छो जो हवा में जे झोके में करी करी वे उॾामी वेंदा आहिनि, हली वेंदा आहिनि। त उहो बांस जे अंदरि जेकी खोह ख़ाली जॻह हूंदी आहे उन में अची वेठो धुंधकारी, ऐं कथा ॿुधणु लॻो ध्यान सां। छो
छो जो दुखी माण्हू ही सच जी क़दुरु कंदो आहे। दुखी माण्हू ही वैराग्य रखंदो आहे। जेको सुखनि में पार्टियुनि में खाइण पीअण में लॻल आहे उनखे काॾो वैराग ईंदो। दुख में ही प्रभु यादि ईंदा आहिनि। दुख में ही विषय फिका थींदा आहिनि, सुख फिका थींदा आहिनि। ऐं दुख में ही जीवन जीअण जी कला ईंदी आहे। दुख में ही खोटे भले जी पहचान थी वेंदी आहे। दुख में पंहिंजो पतो पवंदो आहे मां केतिरो पाणीअ में आहियां। दुख में भगवान जी भक्ति भी मिठी लॻंदी आहे। दुख में भगवान जो नाम यादि ईंदो आहे। दुख में कथा सुठी लॻंदी आहे। दुख में सत्संग भी वणंदो आहे। दुख में सच जी तरफ़ असां हलंदा आहियूं। उहो दुख असांखे पसंदि ई न ईंदो आहे। कोई भी उहो दुख न चाहींदो आहे। हर माण्हू सुख चाहींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वास। तंहिंजे करे सुख अचे त प्रभु जी कृपा, सावधान रहो। लेकिन दुख अचे त भगवान जी दुगनी दया, उन में शुक्र कयो। दुख में शुक्र ऐं सुख में सावधान। असां उल्टो कंदा आहियूं, सुख में शुक्र कंदा आहियूं और दुख में शिकायत कंदा आहियूं। अरे सुख में ही त सभु बहकंदा आहिनि, सुख में ही त किरंदा आहिनि, सुख में ही त दुर्गुण ईंदा आहिनि, अभिमान ईंदो आहे, लोभ ईंदो आहे, दिखावटी पाखंड ईंदो आहे। सभु सुख में ही त थींदो आहे। करोड़े रुपया ईंदा त माण्हू चवंदो कयां छा, ऐश कयां, दान भी कंदासीं, असां धर्म भी कंदासीं, हाँ पुण्य भी कंदासीं। लेकिन ईअं थोड़ी आहे। हाणे सभु असांजी लेवल मथे हुजणु खपे, स्टैंडर्ड ऊंचो हुजणु खपे, पार्टी हुजणु खपे, नालो त निकिरे असांजो, हाँ लेन देन ऊंची हुजे, पोइ त ई सभु ईंदो। आडंबर दिखाओ, सरलता ख़तमु थी वेंदी। इन करे तव्हां कथा ॿुधंदव, कुंती माता दुख घुरिया आहिनि भॻवान खां। दुख न, दुख घुरिया आहिनि, विपत्तियूं घुरियूं कि तव्हां उन्हनि में मिठा लॻंदा आहियो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है वो गाँव। कहीं धूप तो कहीं छाँव, कहीं धूप तो कहीं छाँव। ऊपर वाला पासा फेंके, नीचे चलते दांव। कहीं धूप तो कहीं छाँव, कहीं धूप तो कहीं छाँव। क्या खुशियाँ क्या गम कि सब मिलते बारी बारी। क्या खुशियाँ क्या गम कि सब मिलते बारी बारी। मालिक की मर्जी से चलती ये दुनिया सारी। ओ मालिक की मर्जी से चलती ये दुनिया सारी। कभी सीधे कभी उल्टे पड़ते अजब तरह के पाँव। कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव। ऊपर वाला पासा फेंके, नीचे चलते दांव। कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव। बोलो भक्तवत्सल भगवान की।
भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते। भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते। कड़वे मीठे फल करम के यहाँ सभी पाते हो। कड़वे मीठे फल करम के यहाँ सभी पाते। ध्यान से खेना जग नदिया में, बंदे अपनी नाव। कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव। ऊपर वाला पासा फेंके, नीचे चलते दांव। हो कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव। असांजा बाबा भगतराम साहिब चवंदा, दुख अचे सुख अचे तो दुख सां मिली न वञो, हाय हाय करे रोअण न लॻो। सुख अचे तो गफ़लत न कयो, पंहिंजो पाण खे भुलिजी न वञो। दुख अचे तो साक्षी भाव सां उनखे निहारियो त दुख जेको आयो आहे इन जो मूं सां कोई मतिलबु न आहे। हे त धूप छांव वांगुरु आहिनि, ईंदा वेंदा रहंदा आहिनि। साक्षी भाव सां, भोगण वारे भाव सां ॾिसंदो त दुखी थियणो पवंदो। साक्षी भाव यानी थर्ड पर्सन जे रूप में, आत्मिक रूप सां ॾिसो, हे दुख आयो आहे ईंदो हली वेंदो, हे सुख आयो आहे ईंदो हली वेंदो, मुंहिंजो इन्हनि सां मतिलबु न आहे। उन सां गॾु हलणु शुरू न करे छॾियो त दुख सुख को असां न्यारा थी था सघूं। चओ हरे राम। छा संतनि ते दुख न आया आहिनि? हरे राम। संतनि ते जेतिरा दुख आया आहिनि त माण्हुनि ते, संसारनि ते न आहिनि। मीराबाईअ खे त जहर मोकिलियऊं, नांग मोकिलियऊं, शेर मोकिलियऊं। प्रहलाद महाराज खे उनजे पिता 1000 बार मारण जो प्रयास कयो। एतिरा दुख आया आहिनि छा असां ते? न। लेकिन उहे असां जेतिरो बि दुखी न थिया। उन्हनि भॻवान सां प्रेम कयो, भरोसो रखियो, दुख में घबराइजी न वञो। चओ जय श्री कृष्ण। दुख जो बि पंहिंजो रस आहे, पंहिंजो मज़ो आहे, दुख जो बि पंहिंजो अनुभव आहे। दुख में त गहराई ईंदी आहे, जीवन जीअण जी कला ईंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। सूर्य भगवान खां गौकर्ण महाराज श्रीमद भागवत कथा जो सूत्र वठी करे भागवत कथा आरंभ कई ऐं धुंधकारी बांस में अची वेठो। पहिरें ॾींहं जी कथा हली, विश्राम थी त हिकु गंढ फाटी पई, बांस जी हिकिड़ी गठान टुटी पई, फट सां आवाज़ आई, सभिनी ॿुधी। चओ जय श्री कृष्ण। सभिनी ॾिठो बांस खे हिकु भाग टुटंदे, कोई सम्झा न। ॿिए ॾींहुं कथा हली, वरी प्रेम सां भक्ति भाव सां गौकर्ण महाराज कथा कई, वरी ॿी गंढ टुटी पई। ईअं कंदे कंदे 6 ॾींहं गुज़रिया, 6 गंढियूं फाटी पियूं ऐं 7 ॾींहुं जॾहिं कथा पूर्णाहुति थी, विश्राम थियो कथा जो, त आख़िरी गंढ बि टुटी पई ऐं उन बांस मां जेको वियो हो प्रेत, वो चतुर्भुज रूप धारण करे श्री विष्णु भगवान वांगुर साक्षात बाहर निकरी प्रकट थियो। बोलो वृंदावन बिहारी लाल की, श्रीमद भागवत भगवान की। ॾिसी करे सभु शहर निवासी, नगर निवासी हैरान थिया। गौकर्ण महाराज ॾिसण लॻा, ये तो विष्णु भगवान वांगुरु 4 भुजाऊं धारण करे बीठो आहे। वैकुंठ मां विमान अची उनखे वठण लाइ। शंख घड़ियाल नौबतूं वॼनि थियूं, नगारा था वॼनि, जय जयकार थी थिए। ऐं धुंधकारी अखियुनि में आंसू भरे करे गौकर्ण महाराज खे प्रणाम थो करे। गौकर्ण महाराज मनुष्य रूप में, कन गांइ जे रूप में, ऐं धुंधकारी चतुर्भुज रूप में, विष्णु भगवान जे रूप में गौकर्ण महाराज के प्रणाम तो करे। नेण भरे चे तो भाव हुजे त अहिड़ो। हे गौकर्ण महाराज, मां तो प्रेत बणी हुअमि, ये कहिड़ी कशिश आहे।
भागवत में एक केड़ो जादू आ, एक केड़ो तासीर आ, एक केड़ो चमत्कार आ कि दुर्गति थी, हत्या थी करे जेको इंसान मरियो ऐं मरण खां पोइ भी प्रेत बणियो, उन जी मुक्ति 7 ॾींहंनि में केवल भागवत कथा श्रवण करण सां मां प्राप्त कई आहे। मां बलहार तो वञा, तो मूंखे भागवत कथा ॿुधाई आहे, भगवान कृष्ण जा चरित्र ॿुधाया, भक्तन जी लीलाऊं ॿुधायूं। बार बार शुक्र करण लॻो। जीअं विमान ते वेठो त गौकर्ण महाराज जेके पार्षद आ भगवान जा, विष्णु भगवान वांगुरु, उन्हनि जी बांह पकड़ी, बीहो बीहो भाई बीहो, तव्हां हिनखे छो था वठी वञो, छो जो इन कथा ॿुधी आहे प्रेम सां, त कथा हिननि न ॿुधी? ये जेके नगर में वेठा आहिनि, सैकड़ों माण्हू वेठा आहिनि, इन्हनि बि त कथा ॿुधी आहे, इन्हनि जे लाइ बि विमान हुजणु खपनि, काथे आहिनि? पार्षद भगवान जा मुस्कुराए करे चवण लॻा, गौकर्ण जी कथा त उहा ई हुई, भागवत उहा ई हुई, ॿुधाइण वारा बि तव्हां ई हव, लेकिन कथा ॿुधण ॿुधण जो फेर आहे। हिन जेकी कथा ॿुधी ॾाढी गहराईअ सां जल भोजन छॾे करे हिकु चित सां, छो जो हिनखे पतो हो जीवन छा आहे, मृत्यु छा आहे, हिन क़दर करे कथा ॿुधी आहे, श्रद्धा रखी करे ॿुधी आहे। ऐं हे त वीचारा बसि ईअं अची आहे कथा ॿुधणु, कोई टेंट ॾिसणु आयो, कोई ॾिसणु आयो त कथा कीअं थी थिए पई, कोई घुमण फिरण जे बहाने हली आयो। हिननि उन चाव सां कथा न ॿुधी आहे, भाव सां न ॿुधी आहे। अगरि हे बि धुंधकारीअ वांगुरु कथा श्रवण कनि, लगन सां, प्यास सां, नेण भरे करे, हथ जोड़े करे, सिक रखी लीन थी वञनि, त इन्हनि जे लाइ बि विमान ईंदा। भगवान वटि कोई फेर कोन्हे, भगवान वटि भेदभाव कोन्हे गौकर्ण जी महाराज। ईअं चई करे धुंधकारीअ खे वठी आ। अच्छा, गौकर्ण महाराज इहो बि पुछियो त ठीकु आहे, अगरि हिननि जे ॿुधण में फेर आहे त छा मुंहिंजी कथा करण में बि फेर आहे? जॾहिं मां कथा कई श्रद्धा सां हिन ॿुधी, त छा मां बि श्रद्धा सां कथा न कई? चवनि था न न महाराज, ईअं न चओ, तव्हांखे वठण जे लाइ त साक्षात रमापति श्री भगवान ईंदा वठण जे लाइ। अहिड़ा गौकर्ण महाराज। हाणे जेके नगर निवासी श्रोता हुया उहे रोअण लॻा, ओहो असां वेठासीं बि, कथा बि ॿुधीसीं, उहो प्रेत पायो भगवान जो वैकुंठ, असां रहिजी वियासीं। रोअण लॻा। अची करे पकड़ियऊं गौकर्ण महाराज जा चरण, भगवान कृपा कयो महाराज, हाणे छा कयूं भाई? चई हिकु बार वरी कथा कयो। अच्छा अच्छा, काई ॻाल्हि न, कुझु ॾींहं बीहो, वरी कथा आरंभ था कयूं। कुझु ॾींहं रखी करे गौकर्ण महाराज पुनः कथा आरंभ कई, श्रीमद् भागवत कथा। हाणे जेके बि नगर निवासी वेठा, संगत वेठी हुआ, सावधान, प्रभु की उस्तत करो संत मीत, सावधान एकाग्र चित, सावधान एकाग्र चित। हाणे तव्हां ॿुधायो भाई, पहिरीं वारी भागवत जे समान वेठा आहियो कि ॿी वारी भागवत जे समान? तव्हां कीअं वेठा आहियो? असां कीअं वेठा आहियूं ॿुधायो? वियो त उअं ई था भाई, अचो बि था, समय बि ॾियो था, त छो न चित लॻाए करे वियऊं, लगन सां वियऊं, विच में उथी न वञूं, बार बार देर सां न अचूं। वेहणो ई आहे, थोरो सो त त्याग करिणो ई पवंदो। पहिरियों 10 कलाक कथा हलंदी, हाणे 3 घंटा कथा थी हले। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। वरी कथा आरंभ थी। 7 ॾींहं ॾाढी प्रेममयी कथा हली। सभु शिक श्रद्धा सां, भाव सां, प्रेम सां लगन रखी करे पहिरियों ई पहुची वञनि महाराज। अधु कलाक पहिरियों ई जॻह विलारनि वेठा अची करे ऐं वेही रहनि प्रेम सां, झगड़ो बि न कनि जॻह जे लाइ, प्रेम सां वेहनि। चओ जय श्री कृष्ण। ऐं भाव सां कथा ॿुधी करे, और जो 7 ॾींहं थिया त श्रीमद् भागवत पढ़ी ॾिसो, चमत्कार थियो। आकाश में एतिरा विमान आया, एतिरा विमान आया, सॼो आकाश भगवत विमाननि सां वैकुंठ जे छाइजी वियो। ऐं हिकु हिकु माण्हू वैकुंठ ते सशरीर भगवान जहिड़ो चतुर्भुज रूप धारण करे वेठा।
अरे माण्हू तो छॾियो, उहो नगर ही पवित्र थियो। उन में जेके जीव जंतु पशु पक्षी जेके हुया उन्हनि जी बि भॻवानु मुक्ति करे छॾी। उहे बि विमाननि ते चढ़ी करे भॻवान जे धाम वञण लॻा। बोलो वृंदावन बिहारी लाल की। एतिरे में सभिनि छा ॾिठो, गरुड़ जे ते चढ़ी करे रमापति श्री विष्णु भॻवानु पाण आया आहिनि। आहा, ऐं गौकर्ण महाराज बीठा आहिनि, गदगद थी विया। अविरल धारा वहण लॻी आसन मूं, चरणनि ते लोटपोट थी विया। भॻवानु गौकर्ण महाराज खे चैन भुजाउनि खां खणी करे बाक़ी पाते, चैन बाहुनि सां गौकर्ण महाराज खे भॻवानु श्री महाविष्णु गले लॻायो। और जीअं गले लगायो भगवान, तो गौकर्ण महाराज जेके गौकर्ण हा उहे भी ॿिया विष्णु भगवान बणिजी विया। शरीर जो त्याग ही न कयूं, स शरीर भगवान जहिड़ो रूप धारे गरुड़ ते भगवान विहारे उनखे पाण सां गॾु वैकुंठ वठी। बोलो श्री गौकर्ण महाराज की। सनकादि ऋषि चवनि था, नारद जी इहा महिमा आहे। आहा, इहा भगवान जे कथा जी महिमा आहे। गदगद थिया नारद जी कि अहिड़ी जंहिंजी महिमा आहे पोइ बि माण्हू भक्ति भाव सां कथा न ॿुधनि त छा चइजे। सम्झो कलयुग जे माया जे चक्कर में अची विया उहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे 6 अध्याय में महात्म जे विधि ॿुधाई वई आहे। सप्ताह विधि जेकी थींदी आहे, पूज्य महाराज जंहिं विधि जो पालन कयो आहे, तव्हां ॾिसी रहिया हो केॾी सुंदर वेदी ठाही अथऊं। ऐं ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जो जाप करे रहिया आहिनि। उनजे अलावा वक्ता ऐं श्रोता जा गुण ॿुधाया अथऊं कि जेको कथा करे उहो वैष्णव हुजे, ब्राह्मण देवता हुजे, भगवान जो भक्त हुजे, लालची लोभी न हुजे, भगवान जी कथा जो विक्रय करण वारो न हुजे, भगवान जी कथा प्रेम में करे, श्रद्धा सां करे और समझाइण में कुशल हुजे, बुद्धिमान हुजे। ये सब वक्ता जा गुण असां में कुछ भी कोन्हे, हिकु भी कोन्हे। पर भगवान कृपा कनि, उहे कृपा कनि असांखे उहा कथा चवाइनि कि असांजो कल्याण थिए। ऐं श्रोता जा गुण ॿुधाया अथऊं कि श्रोता जेको आहे उहो श्रोता भी श्रद्धावान हुजे, निष्ठावान हुजे, गहरी श्रद्धा हुजे, उन में सिक हुजे, कथा ॿुधण जे लाइ तत्पर हुजे, हिकु चित सां कथा ॿुधे, कथा जे लाइ त्याग करे, थोड़ो कष्ट सहे, तकलीफ़ करे। इहो भी तो हिकिड़ो तप आहे कि 3 घंटा परथी मारे तव्हां हेठि वेठा आहियो। चओ हरि राम। इहो भी तप आहे। निंड फिटाइण भी हिकिड़ी तपस्या आहे। अॼु जेको घर खां तव्हां हेसि तक आया हो, हिकु हिकु पेर खणी आया हो या गाॾीअ में आया हो, हिकु हिकु कदम जी जेकी दूरी आहे, चवनि था कि हिकु हिकु कदम में, हिकु हिकु डग में, हिकु हिकु पग में यज्ञ जो लाभ मिलंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। संत दरस को जाइए तज लोभ मोह अभिमान, ज्यों ज्यों पग धरत है त्यों त्यों यज्ञ समान। हिकु हिकु कदम में यज्ञ जो लाभ मिलंदो आहे। त श्रोता श्रद्धा सां, चाव सां, लगन सां, प्यार सां, निष्काम भाव सां, प्रेम सां अगर अची केवल कथा श्रवण करे तो उनजो कल्याण थी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। ब्रह्मा जी हिकिड़े पुराण में ॿुधायो आहे, ॾाढी सुंदर ॻाल्हि चई आहे। चवनि था वक्ता ऐं श्रोता ॿिन्हिनि जो लक्ष्य हिकु ई हुजे। अच्छा, ॿिन्हिनि जो हिकु ई लक्ष्य हुजे। चवण वारो बि ॿुधण वारो बि कहिड़ो लक्ष्य हुजे कि मुंहिंजे जीवन में, हिन ई मनुष्य जीवन में भगवान जो प्रेम कीअं मिलंदो, राधा कृष्ण राजी कीअं थींदा, मुंहिंजे अंदरि भक्ति अची वञे। प्रभु मां ॿियो कुझु नथो चाहियां। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि, सुंदर ॻाल्हि। जेको तव्हां भाव कंदा आहियो न, भगवान ॾिसंदा रहंदा आहिनि तव्हांखे। तव्हां छा था चाहियो, धन था चाहियो, मान था चाहियो, सम्मान था चाहियो, सुख था चाहियो, या भगवान खे ई था चाहियो। उहो कोई विरला हूंदा आहिनि, सभु छॾे करे जेके भगवान खे चाहींदा आहिनि, महाराज पोइ पतो ई न पवंदो आहे उन इंसान खे। भगवान गॾु गॾु फिरंदा आहिनि, गॾु गॾु घुमंदा रहंदा आहिनि भगवान। तॾहिं त हुनजो नालो भक्त वत्सल आहे। भक्त जी माता जे समान पालना कंदा आहिनि। जीअं नंढे शिशुअ खे माता गोद मों हेठि न लाहींदी, तीअं भक्त भी भगवान जी गोद में ही हूंदो आहे। संत चवनि था साधु कौन जो भगवान के पीछे चले उसे साधु कहते हैं, भक्त कौन जिसके पीछे भगवान चले उसे भक्त कहते हैं। अहिड़ी भक्त जी महिमा गरिमा है।
साधु तो भगवान जे पोयों हलंदो आहे तॾहिं साधु आहे, लेकिन भक्त जे पोयों भगवान हलंदा आहिनि। मोहन भी जिसके पीछे चलते हैं, जिसकी कृपा से भाग बदलते हैं। ओ हो मोहन भी जिसके पीछे चलते हैं, जिसकी कृपा से भाग बदलते हैं। मोहन भी जिनके पीछे चलते हैं, जिनकी कृपा से भाग बदलते हैं। मोहन भी जिनके पीछे चलते हैं, जिनकी कृपा से भाग बदलते हैं। इनके हाथों में वो सरकार है, इनके हाथों में वो सरकार है। बंसी वाला भी जिनका यार है। ओ संतों की महिमा अपार है, हरि बोल। बंसी वाला भी जिनका यार है। ॾिसो भाई, हिकिड़ी सरकार तो जेकी संसार जी, चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी सरकार संसार जी जेकी शासन हलाईंदी आहे, हा न। हिकिड़ी सरकार तो जेकी सरकार खे बि हलाईंदी आहे, उहा तो असांजी सांवरे सरकार। ऐं उन सरकार जे मथां बि हिकिड़ी सुप्रीम सरकार तो राधा रानी सरकार। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। त असां चवंदा आहियूं भाई हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु ॾियो कि असां कंहिंजा आहियूं। न हम भाजपा सरकार के हैं, न हम कांग्रेस सरकार के हैं। सच कहते हैं हम न भाजपा सरकार के हैं, न कांग्रेस सरकार के हैं, पर दिल खोल कर कहते हैं भैया हम तो केवल उस सांवरे सरकार के हैं। जेको इन सरकार में अचियो तो बेड़ो पाओ। हरि बोल। समता इन्होंने ऐसी पाई है, दुश्मन की भी की भलाई है। समता इन्होंने ऐसी पाई है, दुश्मन की भी की भलाई है। संतन जी फैमिली 5-6 मेंबर वारी न हूंदी आहे। संतन जो परिवार ये सजी धरती वसुधैव कुटुंबकम, सजी वसुधा ही उन्हनि जो कुटुंब आहे। इन करे जग ये सारा उनका परिवार है, जग ये सारा उनका परिवार है। बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। सेवा सुमिरन ही इनकी पूंजी है, सारे खुशियों की इनको कुंजी है। सेवा सुमिरन ही इनकी पूंजी है, सारे खुशियों की इनको कुंजी है। क्योंकि ऊपर वाले से इनकी तार है, ऊपर वाले से इनकी तार है। बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है।
संतों की महिमा अपार है, बंसी वाला भी जिनका यार है। ओहो संतों की महिमा अपार है, बंसी वाला भी जिनका यार है। सच को मीठे शब्दों में कहते हैं, प्रभु के भरोसे ही ये रहते हैं। ओ सच को मीठे शब्दों में कहते हैं, प्रभु के भरोसे ही ये रहते हैं। इनका रखवाला तो करतार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा अपार है, बंसी वाला भी जिनका यार है। हाँ बंसी वाला भी जिनका यार है, बंसी वाला भी जिनका यार है। ओ बंसी वाला भी जिनका यार है, बंसी वाला भी जिनका यार है। सच को मीठे शब्दों में कहते हैं। या ॾाढी ध्यान ॾियण वारी ॻाल्हि, अक्सर हिकिड़ी माण्हुनि जे अंदरि विचारधारा अची वई आहे कि सच कड़वा होता है। केर तो चए सच कड़वा होता है? सत्य भगवान जो परमात्मा जो रूप ऐं सच कड़वो, कमाल जी ॻाल्हि आहे। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम परम धीमहि। सत्य तो परमात्मा आहे, सच ऐं भगवान में भेद न आहे। त सच कीअं कड़वो थींदो? सच कॾहिं कड़वो न थींदो आहे। कन असांजा ख़राबु आहिनि, असांजी ज़बान कड़वी हूंदी आहे। सच खे मिठे शब्दनि में चई सघिबो आहे न। सच त भगवान सां मिलाइण वारो आहे भाई। हे त उअं ई थियो, कंहिं ॿार खे चओ पढ़ाई कर तो उनखे बुखार चढ़ी वञे, चए पढ़ाई बड़ी कड़ाई है, कड़वी लगती है, लेकिन लाभ तो आहे पढ़ाई में। पढ़ी करे कोई डॉक्टर, कोई इंजीनियर, कोई मिनिस्टर, कोई बैरिस्टर ठहंदो। तो याद रखो, सच कड़वो न हूंदो तो सच तो मिठो आहे। असां एॾो कूड़ भरे रखियो आहे कि सच असांखे कूड़ो कड़वो लॻंदो आहे, जबकि कूड़ जेको आहे उहो भयंकर जहर भरियल आहे, उहो ख़तरनाक लॻणु खपे। इन करे सच ॻाल्हाइणु काफ़ी न आहे, सच खे मिठे शब्दनि में ॻाल्हायो। सच जो जेको उच्चारण आहे मिठे शब्दनि में हुजे। चओ जय श्री कृष्ण। मान लो तव्हां कंहिंखे कंहिंजी कोई कमी था ॿुधायो, हाँ कमी था ॿुधायो त इहो सच था कयो न, साम्हूं था ॿुधायो। पीठ पीछे त निंदा थी वई, मुंहं जे साम्हूं कंहिंखे कोई कमी ॿुधायो था, तव्हां त उन सां प्रेम था निभायो, उनजो उपकार था कयो। लेकिन अगरि उन माण्हूअ खे उहो तव्हांजो सच नथो वणे, कड़वो थो लॻे, त कड़वो सच न आहे, कड़वो उनजो मन आहे, कड़वा उनजा कन आहिनि, कड़वो उनजो स्वभाव आहे कि सच पचाए नथो सघे। ग़लति माण्हू त उहो थियो न, सच थोरी कड़वो थियो। कोई सचो माण्हू हूंदो त तव्हां ते बलहार वेंदो त वाह तूं त मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं, मुंहिंजो ध्यानु ई न हो, हाणे मां हिन बुराईअ खां बचंदुमि। चओ जय श्री कृष्ण। हाणे मां हे कमु न कंदुमि, मूंखां ग़लती थी वई। इहा ॻाल्हि आहे कि सच खे सचा माण्हू ई पसंदि कंदा, कूड़नि खे सच थोरी वणंदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। या पूंजी पंहिंजे अंदरि असां इकट्ठी कयूं, इहो ई असली खजानो आहे। ॻोल्हे ॻोल्हे करे सुठा गुण पंहिंजे अंदरि विझूं। सेवा सुमरन ही इनकी पूंजी है। संतन जी कमाई कहिड़ी आहे? सेवा सुमरन सत्संग भजन प्रभु जो नाम, इहो ई त उन्हनि जो खजानो आहे। इहा ई ख़ुशियुनि जी कुंजी बि आहे। सुखदेव भगवान जी कथा ॿुधो, उन्हनि जी ॾाढी सुंदर मधुर कथाऊं ईंदियूं में। त इहे राधा जी जे गोद में खेॾंदा हुआ, त राधा जी के शुक, राधा जी इन्हनि जी गुरु गोलोक जे हिसाब सां। चओ जय श्री कृष्ण। हिते जनक महाराज जन खां उन्हनि ज्ञान वरितो आहे, जनक महाराज उन्हनि जा गुरु, तरी हिन जो नालो शुक पियो। इहे शुक जो रूप बि धारण करे चुका आहिनि। शुक यानी तोतो। नंढे में तव्हांखे कथा ॿुधायां, हिकु ॾींहुं भोले बाबा माता पार्वती खे कथा पिया ॿुधाए। पार्वती माता खे कथा पिया ॿुधाइनि। छो पिया ॿुधाइनि? छो जो हिकु बार नारद जी महाराज आया, माता पार्वती
जो कन फूके आ। चओ जय श्री कृष्ण। माता पार्वती के चवण लगा तव्हां भोलेनाथ के सुञाणो? चई रग रग सुञाणो, उन्हनि खे कीअं न सुञाणंदुमि। उन्हनि जा अलंकार हा हा गंगा जे सिर ते चंद्रमाए ऐं नागेंद्र हार आहे, नांगनि जा हार आहिनि। लेकिन हिकिड़ी ॿी शइ अम्मा कहिड़ी, जेकी मुंडनि जी माला पातल, हा ॾिठी आहे न उहा, ॾिठी त अथव, ख़बर अथव उहे कंहिंजा आहिनि मस्तक जेके गले में धारण कंदा आहिनि? अरे न उहो त पतो न आहे, बसि उहो ई मां पुछणु आयुमि तव्हां। अच्छा मां वञा थो अम्मा। अरे अरे बीहो बीहो हिते, हाणे आग लॻाए काॾे था वञो? कंहिंजा आहिनि ॿुधायो ॿुधायो न मूंखे। नारद जी उहे कंहिंजा नरमुंड आहिनि जेके शिव जी पाईंदा आहिनि? न मां त मां तो त भोले बाबा खां पुछ। अच्छा मां वञा थो। नारायण नारायण। नारद जी महाराज चिनगारी लॻाए हली आ। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कल कथा पई हले भागवत महापुराण जी। असांजे चकर भाटा में पूज्या देवी कोई दीदी वृंदावन में जेके आयूं है न, पुष्पांजलि दीदी शायदि नालो अथनि, उही कथा इहा ई ॿुधाइनि पियूं त नारद जी महाराज जाते झगड़ो थिए उते वेंदा आहिनि त झगड़ो शांत करे छॾींदा आहिनि। जाते वॾा वॾा लड़ाई झगड़ा हलनि उते नारद जी पहुची आहे त झगड़ो छा थियो? शांत। पर जाते झगड़ो न हलंदो हुजे उते नारद जी पहुची आहे त झगड़ो शुरू कराए ईंदा आहिनि पक। चओ जय श्री कृष्ण। पर ॾिसो इनखे अन्यथा न वठो, उन झगड़े में कोई ज्ञान निकिरंदो आहे। माण्हू त ईअं ई चवंदा आहिनि नारद जी झगड़ा कराइण वारा। न न न, हमेशह असली शइ सचाईअ ते पहुचंदा कयो। नारद जी महाराज जाते बाहि लॻाए ईंदा आहिनि, झगड़ो थींदो आहे, पोइ उन मां ई अमृत निकिरंदो आहे, उन मां ई कोई ज्ञान निकिरंदो आहे। हाणे पार्वती माता वटि त सत्संग ॿुधाए हली आहे नारद जी महाराज। इहा कथा असां पूजा देवी जी को टीवीअ में वेही करे ॿुधीसीं। उते हिंदीअ में कथा हली रही अथव। हिंदी भाषी भी भाई बहन आप लाभ ले सकते हैं। झूलेलाल मंदिर में दोपहर को 3 से 6 श्रीमद् भागवत कथा का अमृत बरस रहा है। सिंधी भावर भेनर भी जेके समय कढी था सघो वरी ॾाढी बलहारी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ज़रूरु श्रवण कयो हा न, जेतिरी वधीक कथा कीर्तन हुजे। पार्वती माता वटि शिव जी अचण लॻा, विच में नारद जी महाराज मिलिया। नारायण नारायण प्रणाम करे नारद जी हली आ त भोलेनाथ पुछो नारद जी बस हाणे हलूं था बाबा। नारद जी हली आ, पार्वती माता गुस्से में चुप वेठी आहे। अरे देवी छा थियो? चई वियो तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। अच्छा सम्झी आहे त चई नारद जी तो वटि आया छा? चुप पार्वती माता। अरे देवी ॿुधाए न। नारद जी हा आया हा थी आहे। अच्छा सम्झी आहे त बसि हिते चिनगारी लॻी चुकी आहे। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। असांजा भाउर चवंदा आहिनि भैया जेके नवां नवां शादी करे वेठा आहिनि उन्हनि खे बि धीरे धीरे अनुभव अची वेंदो आहे, या जंहिंजी थियण वारी आहे। तव्हां खिलो छो था? मां कुझु चयो छा? कंहिंजो नालो खयों छा? भाई उन्हनि जे लाइ बि अनुभव जी ज्ञान जी ॻाल्हि आहे। हे धूप छांव थींदी रहंदी आहे न, इहे ढोल नगाड़ा हलंदा रहंदा आहिनि हा न भाई। त चवंदा आहिनि भाई जेॾीमहिल धर्म पत्नी चई छॾे ॿुधो पति वेह रोटी खाइण बढ़िया, दाल चांवर बटालनि जी कचरियूं पकड़ो तरियल हेॾो बढ़िया, चिप्स पई आहे, पापड़ पिया आहिनि, भोजन जी थाली पई आहे, ऐं धर्म पत्नी चए रोटी खाई 5 मिंट अचो ॻाल्हाइणो आहे तव्हां सां। रोटी छा थी वेंदी? ज़हर छो थींदी? बाबा ईअं छो था चऊं? कहर न कयो। रोटी हलंदी कोन। चओ हरे राम। याने पति वीचारो कहिड़ो बि पेटू हुजे, हिकु गिरो बि घटि न करे सघे, धर्म पत्नी बसि इहे वचन चई वञे, पति जी डाइटिंग शुरू। यानी रोटी त उहा ईअं थी वेंदी, उते ॼण इहे चांवर लोह जा ठहियल आहिनि, बटालनि जी कचरियूं ॼण सीमेंट सां ठहियल आहिनि, फुल्का ॼण टीन जे पतरीअ सां ठहियल आहिनि। चओ हरे राम। पोइ वीचारो रोटी त पाण ई पेट हल्को थी वेंदो हुनजो। रोटी हलंदुसि ई कोन, चवंदो खावां कि फ़ैसिलो थिए त पोइ खावां, या गिराई खाई वञा त बल अचे, हा, या पहिरियों ई वञी डिस्कस करे अचां अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे छा आहे। त भाई हाणे इहो त हाणे सामनो करिणो पवंदो आहे। त
शिव भगवान आया, पार्वती माता को पूछूं नारद जी आया? हाँ आया, समझी आ नारद जी महाराज की जय हो। हाँ देवी छा थियो? तव्हां मूंखे ॿुधायो न आहे, अॼु तक मां तव्हां खां पुछियो बि न आहे, लेकिन तव्हां अॼु ॿुधायो तव्हांजे गले में नरमुंडनि जी माला काथों आई? कंहिंजी मालाऊं पाईंदा आहियो? देवी इहो सुवाल न पुछियो, छॾे छॾ। न न मूंखे ॿुधाइणो पवंदो इहा माला काथों आई। अरे देवी छॾ न, न न प्रभु मूंखे कृपा कयो, मां पेरे थी पवां, चरण वंदना थी कयां, विनम्रता सां कृपा कयो, मूंखे ॿुधायो, मुंहिंजे मन में ॾाढी जिज्ञासा आहे। अच्छा देवी ख़बर अथई ये जेके बि मस्तक आहिनि मां जंहिंसां प्रेम कंदो आहियां उन जा आहिनि। अच्छा ये कंहिंसां प्रेम कंदा आहियो? कहिड़ा भक्त आहिनि तव्हांजा? हिकु ई भक्त आहे। भक्त न आहे, भक्त आहे। केरु? चई तूं ई आहे। मतिलबु चई हर जन्म में जॾहिं तूं शरीर जो त्याग कंदी आहे त तुंहिंजो मस्तक मां अलंकार ठाहे करे गले में पाए छॾींदो आहे। मतिलबु चई हे जेके बि नर मुंड आहिनि तुंहिंजा ई आहिनि, ऐं तव्हां? चई मां त अमर आहियां। अरे वाह, असां बार बार जन्म वठी अचूं, हा, ऐं तव्हां हिकु ई शरीर में बढ़िया अजर अमर अविनाशी। चई त अमर त थी वियो आहियां न मां, त कीअं थिया आहियो? चई भॻवान जी कथा ॿुधी करे। बोलो वृंदावन बिहारी लाल की, सियावर रामचंद्र के। ये भागवत कथा, अमर कथा ॿुधी करे, ये राम जी जी कथा रामायण, इहा चई करे ॿुधी करे मां अमर थी वियो आहियां। हाणे हिन शरीर जी मृत्यु न थींदी आहे। नेण भरिजी आया, चरणनि ते किरी पई, स्वामी मूंखे बि कथा ॿुधायो। देवी कथा त ॿुधायां, पर तूं छा श्रद्धा सां ॿुधंदीअ, निष्ठा सां? जंहिं भाव सां मां कथा चवंदुमि उन भाव सां तूं कथा ॿुधंदीअ? हा प्रभु मां छो न ॿुधंदुमि, ज़रूरु ॿुधंदुमि। ठीकु आहे, उथ त मां तोखे कथा ॿुधायां। गुफ़ा में वठी आ, पहाड़ जी गुफ़ा में। ए प्रभु गुफ़ा में छो था वठी हलो, मतां ॿियो कोई न ॿुधी वठे। ये कथा जो महत्व ॾिसो। अयोग्य माण्हू न ॿुधे कथा। उन युग में अहिड़ो महत्व, हिन महिल हथ पेर जोड़े सॾु करणा था पवनि त माण्हू चवनि था ॾिसूं था, विच में ईंदासीं, असां सत्य खां पोइ ईंदासीं। चओ जय श्री कृष्ण। शिव भगवान माता पार्वती खे कथा ॿुधाई, और कथा ॿुधंदे ॿुधंदे पार्वती माता खे निंड अची वई। हरे राम। ये सम्झो असांजे लाइ भगवान लीला करे सम्झाईंदा आहिनि, न त पार्वती माता खे निंड ईंदी? मतां सम्झो त पार्वती माता खे निंड अची वई त असांखे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असां त विहाणो ई गॾु खणी ईंदासीं। उहे बि घर में निंड अचे कोन थी, दवाऊं वठण लाइ हिते बढ़िया ईंदी आहे। तव्हां कथा कंदा आहियो, ईअं लॻंदो आहे तव्हां कंदा रहो, मां सुम्हंदो रहां। ईअं न सोचिजो, जगत जननी ब्रह्म विद्या आहे पार्वती माता, ब्रह्म विद्या ख़ुदि आहे, त उनखे निंड ईंदी? असांखे सेखारण जे लाइ पार्वती माता खे निंड अची वई, ऐं पार्वती माता हुंकार पई भरे। राम जी आया, जी भगवान। श्री कृष्ण भगवान गिरिराज खयो, वाह प्रभु वाह। जी प्रभु, हा प्रभु, जी भगवान। ईअं चवंदे चवंदे पार्वती माता खे निंड अची वई, ऐं उते वेठा मथे शुक तोता वेठा। उहो तोतो बि कोई मामूली न हूंदो जेको गौरी शंकर भगवान वटि वेठो हूंदो, इहो शुकदेव भगवान। ॾिठूं पार्वती माता खे निंड अची वई आहे। हाणे अगरि माता पार्वती हुंकार न भरींदी त कथा रुकिजी वेंदी। ॿियो पार्वती माता ते प्रभु नाराज़ थी वेंदा, ऐं उहा अलॻि ॻाल्हि। ऐं मां जेकी कथा ॿुधी रहियो आहियां मां बि वंचित थी वेंदुमि। त तोता त मनुष्य जी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। पार्वती माता जी आवाज़ ठाहे करे हाणे शुकदेव भगवान शुक जे रूप में चवणु लॻा, अच्छा भोलेनाथ, हा प्रभु, वाह वाह प्रभु, जी भगवान, हा भगवान, हा महादेव। वो जो ईअं वरंदी ॼण शुक रूप में, त भगवान कथा कंदा विया कंदा विया कंदा विया, भगवान खे पतो ई न पियो हे अची वियो। बोलो शुकदेव भगवान। हिकिड़ो प्रतीक आहे, हा न, कि शुकदेव भगवान पहिरियों शुक जे रूप में हा, ऐं उन्हनि कथा जो अमृत पीतो, तॾहिं त जनम वठी करे हली आहे वन में भक्ति करणु। अहिड़ा अमल आत्मा समाधि लॻायूं त 10,000 साल कीअं गुज़री आहे पतो ई न पियो भगवान जे प्रेम में। 10,000 साल शुकदेव भगवान हुंकार कंदा रहिया, जी जी चवंदा रहिया। अॼु हिन महिल कथा खे विश्राम थियो त पोइ शिव भगवान जी कथा करण जी ॾिसो लगन ॾिसो। पार्वती माता त्रिभुवन सुंदरी माता साम्हूं वेठी आहे,
अब पूरी कथा में उन्हनि खे निहारियो न आहे शिव भॻवानु, अहिड़ो कथा में लीन कि ॿुधे थी, हाथ चए थी, जी चए थी, यानी हिकु नज़र उनखे ॾिठो न आहे पार्वती माता खे। अब पूरी कथा करे छॾी। और कथा कोई 2-3 कलाकनि वारी थोड़ी, अलाए घणा ॾींहं महीना हली हूंदी कथा। हाणे जो ॾिसनि, अरे ये पार्वती तो निंड थी करे, हिनखे निंड अची वई आहे देवीअ खे। त जी जी हा प्रभु महादेव भोलेनाथ। उहो केरु चवणु लॻो, पार्वती सुखदेव महाराज जे मुख मां निकिरी, जी प्रभु हाँ जो निहारन भोलेनाथ। अच्छा हिन मुंहिंजी कथा ॿुधी आहे, फोकट में कथा श्रवण करे वरितई। खयूं त्रिशूल भोलेनाथ भंडारी। ऐं सुखदेव महाराज पंख लॻाए करे उॾामी अॻिते वञी उॾामी करे ॾिठूं भॻवानु वेदव्यास महाराजनि जो निवास, माता सत्यवती उन्हनि जी धर्म पत्नी वेठी। ओ थोरो सो मुख खोलियो, जमाई वरितऊं, नंढो रूप धारण करे सुखदेव भॻवानु उन्हनि जे उदर में हलिया। शिव भॻवानु ॾिठो त कमाल आहे, त शुक नंढो रूप धारण करे माता जे पेट में हली वियो और त्रिशूल खणी अची करे पहुता वेदव्यास भॻवान जे साम्हूं। वेदव्यास महाराज खे चवणु लॻा, ॾाढो आवेश में वेदव्यास भॻवानु पुछियो, भोले बाबा तव्हां बेचैन था नज़र अचो, छा आहे भला? तव्हां कुझु गुस्से में था नज़र अचो, इहो छा आहे? कहिड़ी चिंता आहे तव्हांखे, छा थी वियो? शिव भॻवानु चवनि था, व्यास जी हमारा खजाना चोरी हो गया, असांजो खजानो चोरी थी वियो आहे। जोर जोर सां खिलण लॻा भॻवानु वेदव्यास महाराज। तव्हांजो खजानो आहे छा तव्हां वटि? कपिड़ा तक त आहिनि कोन, नांग कोई चोरी करे वेंदो, कंहिंजी मौत आई आहे, नांग लाइ तव्हांजा खणी वेंदो? हाँ, के नरमुंड खणी वेंदो तव्हांजा? आहे प्रभु छो था मजाक कयो? तव्हां वटि कहिड़ो खजानो? हाँ, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मा गिरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तव्हां त दिगंबर आहियो, बसि हिकिड़ी धोती पातल आहे, तव्हांखे ॿियो कहिड़ो खजानो आहे? न मकान, न दुकान, न संपत्ति, न कोई ज़मीन जायदाद, कोई धन दौलत, सोना चांदी, कुझु बि त कोन्हे तव्हां वटि। कहिड़ो खजानो? चई इन खां वॾो खजानो जंहिंजे साम्हूं इहे कुझु बि कोन्हनि, ये धूल जे बराबर भी कोन्हनि, उहो खजानो मुंहिंजे प्रभुअ जे कथा जो खजानो शुक चोराए आयो आहे, तव्हांजे धर्म पत्नी जे अंदरि हली वियो आहे। उनखे मां न छॾींदुमि। चई प्रभु क्षमा कयो, आख़िर त भगवत कथा जो अमृत पीतो आहे, न उहो चोरी करे पियो आहे, मां उनखे न छॾींदुमि बिना ॿुधाए करे। मां पोइ सम्झा पार्वती कथा थी ॿुधे त जी प्रभु हा भोलेनाथ, पूरी कथा खणी हली वियो। मां न छॾींदोमांसि, निकिरे त्रिशूल खणी बीठा। वेदव्यास महाराजन खिलण लॻा, जोर जोर सां। खिलो छो था? शिवजी था चवनि। वेदव्यास जी चवणु लॻा, सच में मां ॿुधो कि तव्हां भोलेनाथ आहियो, अॼु अखियुनि सां ॾिसी वरितो, तव्हां सच में भोलेनाथ आहियो, भोले बाबा आहियो, ॾाढा सीधा आहियो, तॾहिं त तव्हां सां श्री कृष्ण प्रेम कंदा आहिनि, एॾो राम जी प्रेम कंदा आहिनि। छो? चई बाबा जी तव्हांजी कथा कहिड़ी आहे? चई अमर मोक्ष फल ॾियण वारी आहे। त जंहिं तव्हांजी कथा ॿुधी वरिती उहो त अमर थी, उनखे मारे केरु सघंदो? तव्हांजे ई श्रीमुख मां जंहिं भगवत कथा ॿुधी अमर करण वारी, पोइ उनखे केरु मारींदो? तव्हां मारींदो उनखे? भॻवानु त्रिशूल कयो। अरे वाक़ई त ख़्याल ई न आयो, हीअ त अमर थी वियो कथा ॿुधी करे। आशीर्वाद ॾेई करे भोले बाबा वापसि हली विया। लेकिन सुखदेव महाराज निकिरनि ई कोन। साल गुज़री वियो। अरे पुट ॿाहिरि अच, माता चए थी 2 साल थी विया, 8 साल, 10 साल, 11 साल, 12 साल। वेदव्यास महाराज चयो त तूं त संत आहे, पंहिंजी माता खे तकलीफ़ छो थो ॾे? इन करे पिताजी की अगरि मां ॿाहिरि आयुमि त भॻवान जी माया पकड़े वठंदी। तॾहिं वेदव्यास महाराज चयो, न पुट, तोखे शिव जी वरदान ॾिनो आहे, श्री कृष्ण जो तोखे वरदान आहे, बसि तूं ॿाहिरि अच, माया तोखे छा पकड़ींदी? जेके तुंहिंजी कथा ॿुधंदा उन्हनि जी बि माया ख़तमु थी वेंदी। तॾहिं सुखदेव महाराज 12 साल पोइ उन्हनि माता सत्यवतीअ खां प्रकट थी करे जन्म वठी करे वन में भक्ति करण हलिया। बोलो सुखदेव जी महाराज की। इन करे चवंदा आहिनि भाई, सेवा सुमरन ही इनकी पूंजी है,
सारी खुशियों की इनको कुंजी है। असली संपत्ति भगवान जो नाम, प्रभु जी भक्ति। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योत जलाने वाला। हरि नाम यही हरिधाम यही, हरि नाम यही हरिधाम यही, यही जग मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। हरि बोल। शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला। ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला। यह सुख करनी यह दुख हरनी, यह सुख करनी यह दुख हरनी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल जग पंथ खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ये मधुर बोल जग पंथ खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। ओ श्री राम यही घनश्याम यही, ओ श्री राम यही घनश्याम यही। सीताराम यही राधे श्याम यही, ओ सीताराम यही राधे श्याम यही। प्रभु की महिमा की आरती, हरि बोल। पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ओम भक्तलोक प्रसन्नात्मा, भक्त मंदार विग्रह, भक्त दारिद्र्य दमनो, भक्तानां प्रीतदायक, भक्ताधीन मना पूजो, भक्तलोक शिवंकर, भक्ताभीष्ट प्रद, सर्वभक्ता घौघ निक्रंतन, अपार करुणा सिंधुर भगवान भक्त तत्पर। ओम मुकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवं। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति, मा कश्चित् दुख भाग भवेत्। फिरत फिरत प्रभु आया, पर्यातो शरणाय, नानक की प्रभु बेनती, अपनी भगति ना। ओम भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। ना कुछ किया न कर सके, ना कुछ करने योग्य, जो कुछ किया सो आप है प्रभु आप ही करने योग्य। हे भगवान, हम मंत्र सहीन है, क्रिया सहीन है, तुम्ही माता पिता भाई बंधु हो, आपके हम शरणागत बालक भक्त शिष्य पुत्र हैं। हमारे ऊपर कृपा बरसाते हुए हमारा कल्याण उद्धार करे, सदमार्ग में चले, अनंत अखंड अपार आपकी भक्ति हमें प्राप्त हो, सदमार्ग प्राप्त हो, ज्ञान मिले। भगवान आपके शरणागत रहें, सदगुरु के शरणागत रहें। ईश्वर हे श्रीमद् भागवत महापुराण श्री राधा कृष्ण आपके शरण रहें। प्रभु हमारा परिवार का कल्याण करें, धन धान्य की वृद्धि हो, उस धन धान्य में सुख समृद्धि हो, शांति हो, प्रेम हो, आनंद हो। ऐसे पुष्पांजलि हम आपके चरणों में